जॾहिं माण्हू पंहिंजी ज़ाती ज़िंदगी ऐं कमनि में औरतुनि खे तरजीह ॾींदा आहिनि न, उहे माण्हू ज़िंदगी में कामयाब कॾहिं बि न थींदा आहिनि। या अल्लाह, मूंखे हिन ज़िंदान मां आज़ादी ॾियाराए या मूंखे मौत ते इज़त। मुझी गाल बुधी अणबुधी करे छॾी। आई मूं तोखे इहो बि चयो हो त तूं पंहिंजो घर छॾे हित मुंहिंजी पनाह में अची रहो। जबल खान, मुंहिंजो त सभु कुझु लुटी चुको आहे। हाणे इन ज़ुल्म जो अंजाम हाकिम खान ऐं आलम खान खे भोगणो पवंदो। अहिड़ो भोगींदो सूबा, अहिड़ो भोगींदो जो सॼी उमिरि यादि रखंदो। यादि दादा उन खां चङो त ॿई मारिजी वञनि। हा अरे ईअं ई त न थियो न दादा साईं, मूंखे हिकु ॿियो शक आहे। कहिड़ो? किथे सूंहं जहांगीर खे त न मारियो आहे? दादा साईं, नांग खां बची कीअं विया? जेकॾहिं ॿई मारिजी वञनि हा न, केॾो न सुठो थिए हा दादा साईं। हुनखे हथ सां छॾियो अथनि। ये ख़बर कीअं अचणु थियो आहे? साईं मूंसां ज़ुल्म थी वियो आहे। ज़ुल्म थियो आहे? कंहिं ज़ुल्म कयो आहे? साईं मुंहिंजो पुटु नांग धाड़े लाइ अगवा करे वियो आहे कि मूंखे छॾाए ॾियो। वाह जो छॾाइबो नांग धाड़े लखां तुंहिंजो पुटु। मूंखे छॾियो, मुंहिंजा माइट ॾाढा परेशान हूंदा। मूंखे छॾियो। असांखे जो तुंहिंजे माइटनि पैसा नाहिनि मोकिलिया, असां केॾो परेशान आहियूं। ओए, तव्हां जेका रक़म जी घुर कई आहे न, उहा असां तव्हां नथा ॾेई सघूं। असां ग़रीब आहियूं। असां बि त ग़रीब आहियूं। असां वटि कहिड़ी मिल्कियत आहे? जेकॾहिं न असां वटि मिल्कियत हुजे हा त पोइ ही झर झंग छो असां ई वेठा हुजऊं हा? ईअं न करियो, मूंखे छॾे ॾियो। सिर्फ़ 2 ॾींहनि जो महिमान आहियूं। जेकॾहिं तुंहिंजे माइटनि 2 ॾींहनि में रक़म न मोकिली त पोइ तोते हिकु गोली ख़र्च करणी पवंदी। वॾा, गोली छो था ख़र्च कयोसि? बाक़ी छा कयांसि? दरिया जे सीर में था उछलियोसि। वञी तर वठंदो, मच्छियुनि जो खाज बणिजी वेंदो। यारो, ईअं बि करे सघिजे थो, पर सिर्फ़ 2 ॾींहं तरस। न न न न, मूंखे न मारियो, मां ग़रीब आहियां। चुप कर। जेकॾहिं न हाणे हिकु लफ़्ज़ बि कढी न, सिधी गोली हणी हमेशा जे लाइ आवाज़ बंदि करे छॾींदो। मां उहो कारीगर नाग आहियां। मुंहिंजो ॾकियल पाणी बि घुरी न आहे सघंदो। शेरबाज़, हिकिड़ी ॻाल्हि पुछां, सची ॿुधाईंदे? पुछ। जहांगीर खे कंहिं क़त्ल कयो आहे? मूंखे कहिड़ी ख़बर? तोखे सभु ख़बर आहे। तुंहिंजो जहांगीर सां कहिड़ो वास्तो हुयो? तूं छो थी पुछी? तुंहिंजे ॾींहं राति जी गुमशुदगी त ईअं थी ज़ाहिर करे त तूं जहांगीर जे क़त्ल में शामिल आहीं, बल्कि तूं ई क़ातिल आहीं। मां जहांगीर जो क़त्ल छो कंदुसि? हुन सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो? तुंहिंजो वास्तो हुन सां आहे। पोइ तूं कीअं थी चईं? जहांगीर त सूंह सां शादी पई कई, इहो त तव्हां नथे चाहियो।
उन जे करे तूं सूंह जे खून जो प्यासो है ऐं तूं जहांगीर खे अगवा भी कयो ऐं उनखे माराए भी छॾियई। तूं कातिल आहीं। तूं मूं ते इल्ज़ाम थी हणी। मां इल्ज़ाम न पई हणां, तूं उनखे क़त्ल कयो आहे, मूंखे सॼी ख़बर आहे। तोखे ख़बर कीअं पई? मूं तुंहिंजूं ऐं मोलाई जूं ॻाल्हियूं लिकी लिकी ॿुधियूं हुयूं। जेकॾहिं तोखे ख़बर पइजी वई आहे त पोइ हिकु ॿिणक बि ॿाहिरि न कढिजां। उहो ॾींहुं तुंहिंजो आख़िरी हूंदो। अरबेला। जी साईं। हमरा नजर आई? न साईं, अञा नज़र कोन आहिनि। हिन पासे त कोन्हनि। कहिड़े पासे विया? अदा साईं, थी सघे थो त पतन ट्रिपी विया हुजनि। न बाज़ मोहम्मद न, पार न वेंदा। जेकॾहिं दरिया पार करे परी भर विया न, उते पुलिस जो सख्त पहरो आहे, इन करे पार न वेंदा। ऐं ॿुधो आहे त दरिया जी परी भर पार पुलिस जो ऑपरेशन भी हली रहियो आहे। अदा साईं, हिते रुगो मिलन असां ऑपरेशन करे पूरो करे छॾींदासूं। अॼु कीअं बि करे मरणो आहे या माराइणो आहे, पर हमरा खे आज़ाद कराइणो आहे। ईअं ई थींदो अदा साईं। अहिड़ा टाकोड़ा ॾींदासूं जो ॾींहं जा तारा ॾेखारे छॾींदासूं। ॾारो निपुण ॾारो, के मरंदा के मंटा चुडा थींदा। छॾे निपुण, असांजे राज जो माण्हू खणी वञनि। साईं मां दरिया जो पासो वठी मच्छी जे तलाउ ते ॾिसी थो अचां। साईं ॾिसां मता ओॾे विया हुजनि। ख्याल सां वञजांइ अरबेला, ख्याल सां वञजांइ। मता तूं न थमजी वञी, नांग घटि न थई। दुआ कयो साईं, कच्चे जो माण्हू आहियां। ही पंध ऐं पाणी सभु मूंखां ॻुझा कोन। ठीकु आहे, पर होशियारीअ सां। जेतिरी मूंखे ख़बर पई आहे, मुंहिंजे मुख़बरनि जेको कुझु मूंखे ॿुधायो आहे, त नांग उधाड़ेल हिन ई जुई में आहे। बाक़ी इहा ख़बर कोन्हे त हमरा खे किथे थमियो अथई, या हुन न ॿुधाई। अदा साईं, मूंखे लॻे थो त हमरा खे कंहिं बेगा जाइ ते थमियो अथनि। असां खां को बि पहो, को बि चारो ओपरो नाहे। बाज़ मोहम्मद, ही सभु घट घेर मापियलनि मुंहिंजा। अदा साईं, हींअर असांखे हमरा हथ करणो आहे, छो जो हुन जा माइट परेशान आहिनि। माइटनि खां वधीक मां परेशान आहियां, छो त छोकिरो असांजे राज जो आहे। मुंहिंजे राज जा सभु माण्हू मूंखे तो वांगुर, मुराद वांगुर प्यारा आहिनि। ईअं सम्झ ॼण मुंहिंजी औलाद आहिनि। अॼु छोकिरो अगवा थियो आहे, रुगो माइटनि जूं निंड्रूं फिटल न आहिनि, माइटनि सां गॾोगॾु मुंहिंजूं बि निंड्रूं फिटल आहिनि। अदा साईं, हाणे पाण खे कीअं बि करे हमरा खे ॻोल्हणो आहे। ही त कचो आहे। जेकॾहिं जबल हुजे हा न, जबल जे सुरंगुनि में बि जेकॾहिं थमियल हुजे हा न, हमरा उतो बि उनखे कढी अचां हा। हाणे हिते बि वक़्तु विञाइण खां बहितर आहे त हमरा खे ॻोल्हियूं ऐं नांग जे थाक खे बि ॻोल्हियूं त किथे थमियो अथई हमरा खे। अरबेला। जी साईं। तूं ही पासो ॾिसी थो न, इन पासे तूं इन्हनि खे ॻोल्ह। हाज़िर साईं। बाज़ मोहम्मद। जी अदा साईं। तूं ऐं मां ही पासो था ॻोल्हियूं। ठीकु आहे अदा साईं। ठीकु आहे न, ही पासो ॻोल्हे अचे, तेसि ताईं असां हे पासो था ॻोल्हियूं।
मन लफी पवनी ठीक है ढूंढिया कदा थे अरे हेले असा तुझे पी जा नौकर आयूं तोखे अञा हिते पिया खारायूं तुझा नौकर छो नथा मिलन अरे मारे मुके केड़ो डो जो था मारो अरे हेले तू जो इहो डो आहे जो तू उन पी जो पुट आहीं जेको असा के रकम न थो दे असा गरीब आयूं असा अड़े तरह पैसा ना आहिनि अबाड़े चुप कर अज तोखे ना है छड़नो अज तोखे ना है छड़नो बोले के हाणे तक हाल ज़ाहिर थी हुई है मुराद खान जहांगीर के माराए सूह के अगवा करे असांजे इज्जत में हथ विधो हाणे मुराद खान जा मां जे वॾे जबल खान जा लाह कढी छॾंदसि हा दा साईं अहिड़ो त फिराइबोसि कख न मिलंदुसि कख सां मूंखे त अॻां पक हुई पर एतबार छो न आयो शेरबाज खान जी अदा साईं तूं जबल खान के न्यापो कर जो पंहिंजे खूनी बाह ऐं असांजी बाह के असांजे हवाले करे न त पोइ प्लान ॾियण लाइ तयार थी वञे पर अदा साईं मुराद जबल खान ॾांहुं चई कोन थो भुलियो आहीं शेरबाज खान टई भाइर पाण में हिकु आहिनि हिकु
यो रुगो दुनिया के बेवकूफ़ बनाने लाए इया पे करन। अदा साईं, मां चवां थो त जबल खान सां मिलण खां बहितर आहे त नांग खे न्यापो कयूं, उन खां ये कम था वठूं, पोइ इज़्ज़ी था वठूं सभिनि खे। भले करे ॾिस, पर नांग भी वायदे जो पक्को न थी। शहबाज खान, तू मौलाई के मौके उन्हें जबल खान सां मिली अचे। चाचा मल्हार, ई ॾिस तुवारो पुट जीअरो सही सलामत तुझे साम्हूं बीठो आहे। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, साईं तव्हांजा लख थोरा। न चाचा मल्हार न, थोरे जी ॻाल्हि न आहे। ही बचो तुंहिंजो बचो न, पर मुंहिंजो बचो बि आहे। सॼे राज जा बचा मुंहिंजा पंहिंजा बचा। राज जे कंहिं माण्हूअ खे कुझु बि थिए थो या का तकलीफ़ थी अचे त मुंहिंजो अंदर थो सड़े। साईं सभिनि वॾेरनि खे अलाह साईं तव्हां जहिड़ी का दिलि ॾे। वॾेरो या राज जो चङो मुड़ुस, राज जो ऐं उन तर जो अबो हूंदो आहे, ऐं अबे ते सभु ज़िम्मेवारियूं हूंदियूं आहिनि त पंहिंजे बचनि खे संभालनि। राज जो दर्द पंहिंजो दर्द सम्झनि, तॾहिं त राज जे तरफ़ां ॿधायल पग जो चङो मुड़ुस मान रखी सघंदो। तव्हां मुंहिंजो बच्चो मोटाए वॾो थोरो कयो आहे। न बाबा न, मूं तो ते कोई एहसान कोन कयो आहे, ही मुंहिंजो फर्ज़ हो। ॾिस चाचा मल्हार, तूं ख़ुशि थिए ॼण मां ख़ुशि थियुसि। ॾिस वरी बि जेकॾहिं आधी माधी तोखे का तकलीफ़ पहुचे त हक़ न कजाए त ही जबल खान आधी माधी जो तो वटि हूंदो। साईं तव्हांखे अलाह ख़ुशि कंदो। साईं माशाअल्लाह। छा थियो अथई जाड़ा, मुंहुं छो फिरायो अथई? मुमल मां तोसां कोन थो ॻाल्हायां। अलुट तू बि न ॻाल्हाईंदे? हा। छो? तूं हिन सां छो थी ॻाल्हाई? हिन सां थी ॻाल्हाए त तूं नाराज़ तो थी, तोसां थी ॻाल्हाए त हीअ नाराज़ तो थिए। भला वञा काॾे? ॿुॾी वञी मर। छा चई? मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजी अखियुनि ॾिसी ॿुॾी वञी मर। छो जो सचे आशिक जे अखियुनि में असुल हीअं ॿुॾी वञिबो आहे। तो जहिड़े आशिक जे अखियुनि में पाणी न पर पिचूं न पिचूं। मुमल ॾिस मुंहिंजी अखियुनि में पिचूं आहिनि। इन्हनि कोन्हनि ही जो कोन सफ़ा पेसरो आहे, तॾहिं तो ॿियनि ते इल्ज़ाम आणे। मां तव्हां ॿिन्हिनि सां कान थी ॻाल्हायां। इन करे मुंहिंजी अमड़ी थुकला मुंहिंजी सुहिणी मन मोड़ी ईअं छॾे न वञ मुंहिंजी बुआ जी बोरी। हलो तव्हां ॿिन्हिनि सां कान ॻाल्हाईंदसि, न ई तव्हां सां मिलंदसि। हीअ त वञे थी। लॻे थो इहा बि तरकीब कम न आई। बाबला केतिरनि ॾींहंनि खां पोइ तूं असां वटि अॼु लंघे हित आयो आहीं। वाह, ख़ैर त आहे न? अदा साईं मां हाणे बि न अचां हा, पर जॾहिं ख़बर पयमि त जहांगीर जे खून जो शक मूं ते कयो पियो वञे, सो हलियो आयसि। मुराद खान, छा तुंहिंजो जहांगीर जे क़त्ल सां को वास्तो न आहे? तो न छोकिरी लाइ जहांगीर खे नाहे मारियो या मारायो? मूंखे जेकॾहिं उनखे मारणो हुजे हा त
घणो अॻु माराया हास। मुंहिंजी उनसां का बि दुश्मनी कान हुई ऐं ना ही मां उनखे इन मामले में ॾोही सम्झां थो। शक जा पेरा तोड़ा वेंदा तोड़ा। भले वञनि पर अदा साईं शक ऐं पक में फ़र्क़ु आहे। तव्हांखे जेको कुझु करणो हुयो तव्हां कयो ऐं मूं अखियूं बंदि करे तव्हांजो फ़ैसिलो क़बूल कयो। हाणे जेकॾहिं तव्हां बहराम खान ऐं शेरबाज़ वांगुरु मूं ते शक कंदो त मां छा थो करे सघां? मुराद खान, मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां। कंहिंखे तो बेवकूफ़ बणाई। जेकॾहिं छोकिरी उन जाइ वारदात ते कत्ल थिए या फटजे या उन्ही जगह ते मिले तो वह भी गाला। पर मुराद खान छोरी सूह गायब आ गायब। अदा साईं चवंदा आहिनि त जंहिंखे रब रखे उनखे केरु चखे। त पोइ वो आहे केरु जेको जहांगीर खे मारे सूंह खे खणी वियो? मूंखे कहिड़ी ख़बर त जहांगीर खे कंहिं मारियो या मारायो आहे। मूंखे उनजी ज़िंदगी सां का बि दिलचस्पी कान हुई, ना ही उनजे मारजण जो को अफ़सोस आहे। हा बाक़ी इन ॻाल्हि जो यकीन अथमि त न ही सूंह खे कंहिं खयो आहे न ही हू कंहिंसां घर मां निकिती आहे। मुराद खान उन्हीं यकीन जो को सबब या को बुनियाद। सू इंतहाई वफादार औरत है। उन सिर्फ मूंसां ही मोहब्बत कई है। उन करे वो बे कंहिंजो तसवर भी नथी करे सके। थी सके मतां ज़ोरी खई वई हुजे। न, जहांगीर जे घर में नौकर चाकर आहिनि। ज़ोरी अगवा महल का दाह थिया का रड़ का कूक। तो पोइ सूंह किथे आ? किथे आ सूंह? सूंह कल भी मुंहिंजी मोहब्बत हुई, सूंह अॼु भी मुंहिंजी मोहब्बत आहे। सूंह मूं वटि आहे। छा? हाँ? छा चई? सूंह तो वटा? हा, सूंह मूं वटि आहे, पर मां हाणे उहा कंहिंखे बि वापसि कोन कंदुसि, छो जो सूंह मूं वटि साम आहे ऐं हाणे उहा मूं वटि ई रहंदी। तूं भला मूंखां लिकंदी छो आहीं? मूंखे शर्म तो अचे कॾहिं। पर मूंखे त शर्म नथो अचे।
वक्त ॿुधाईंदो त केरु तो कैसा निकाल। तुंहिंजूं त अखियूं सदाईं आलियूं लॻियूं पियूं आहिनि, कॾहिं बि चेहरे ते मुर्क न ॾिठी मैं। मुर्कूं त उन महिल मोकिलाए वयूं हुयूं जॾहिं मुंहिंजो तोसां निकाह थियो हुयो। कहिड़ो ॾुख अथई, चङी भली सुखी सताबी त आहीं। उहो त केरु मुंहिंजी दिलि खां पुछे मां केतिरी ख़ुशि आहियां।